नाज़रीन ॼाण शुरू कोटड़ी सिंध में अफ़गानी आबादकारी पानी ते धाड़े नौकरियुनि मां बरतरफ़िन ऐं ज़मीन ते कब्ज़नि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते गुलशन शहबाज़ कोटड़ी में क़ौमी अवामी तहरीक ज़िले सदर अब्दुल सत्तार लोहर मक़सूद झत्याल गुलाम अली चांडियो मुजाहिद जुड़ेजो सजाद सोलंकी उर्स रिंद ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट लियाकत अली चांडियो मूजिबि इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध सां हमेशह यतीम ॿार वारो सुलूक कयो पियो वञे। कॾहिं डैम ठाहे सरसब्ज़ सिंध खे सुकाइण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि त कॾहिं ज़मीन ॿेटनि कारूंझड़ कोहिस्तान ते कब्ज़ो करे वसीलनि खे तीनबाल कयो पियो वञे। सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। हिननि चयो त सिंधी माण्हुनि खे बेरोज़गारी बुख बदहाली बदअमनी जे वर चाढ़ियो पियो वञे। सिंध जे आलमी यतीम खानो बणाए धारियनि जूं आबादगारियूं कयूं पियूं वञनि। अफ़गानी बंगाली बिहारियुनि खे सिंध में आणे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। गैर कानूनी परॾेही दहशतगर्दी में मुलविस आहिनि। अॻवाननि चयो त सिंध में पाणी जे मुसलसल हथरादू खोट करे लखे एकड़ ज़मीनूं बंजर ऐं कलराठियूं बणिजी वयूं आहिनि। हाणे आबादगार कर्ज़ी बणिजी विया आहिनि। सिंध जे हक़नि ते हमेशह वार थींदा रहिया आहिनि। अॻवाननि चयो त वफ़ाक़ी खातनि मां सिंधी माण्हुनि खे बरतरफ़ करे बेरोज़गार कयो पियो वञे। 12,000 सिंधी मुलाज़मनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। इन्हनि सां सुलहाड़ियल ज़िंदगियुनि जी तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे? हिननि चयो त इन ॿरंदड़ इशूज़ ते क़ौमी अवामी तहरीक मैदान ते निकिती आहे। असां मुतालबो था कयूं त जल्द अज़ जल्द बरतरफ़ थियल सिंधी मुलाज़मनि खे बहाल कयो वञे। पाणी जे हथरादू खोट ख़तमु कयो। सिंध जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि। गैर कानूनी अफ़गानियुनि खे मुल्क ऐं सिंध में आणणु बंदि कयो वञे। मौजूद गैर कानूनी परॾेहियुनि खे वापसि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं रवानो कयो वञे।